Hello everyone, I am Motwani Raju, HM of Jhulelal Trust School and Junior College Primary Section. Today I am here with an information about the Nursery Rhyme Competition, International Nursery Rhyme Competition for Sindhi Rhymes. बिल्कुल सही तव्हां ॿुधो था, हीअ हिकु कॉम्पिटिशन आहे जेका सिंधी राइम्स जी आहे, इंटरनेशनल सिंधी राइम कॉम्पिटिशन जेका 2015 खां स्टार्ट थी आहे ऐं हिन महिल ताईं इहा कंटिन्यूअस कॉम्पिटिशन हलंदी पई थी अचे। असांजा ॿार, असांजे स्कूल जा ॿार हर साल उन में पार्ट वठंदा आहिनि। इहो 5हों साल आहे कि इहा कॉम्पिटिशन ॿारनि जे लाइ रखी वई आहे। इहा कॉम्पिटिशन स्टार्ट थी आहे 1 ऑगस्ट 2020 ऐं इन जी लास्ट डेट आहे 30 नवंबर 2020। हाणे हिन कॉम्पिटिशन में पार्ट केरु थो वठी सघे त ॿार जिन जी उमिरि 8 सालनि ताईं आहे उहे ई सिर्फ़ु हिन में पार्ट वठी सघनि था। हाणे हिन कॉम्पिटिशन खे 2 कैटेगरीज़ में डिवाइड कयो वियो आहे। हिकु आहे जूनियर कैटेगरी, ॿी आहे सीनियर कैटेगरी। जूनियर कैटेगरी में सिर्फ़ु उहे ॿार पार्ट वठी सघंदा जिन जी उमिरि 5 सालनि ताईं आहे ऐं सीनियर कैटेगरी में उहे ॿार पार्ट वठी सघंदा जिन जी उमिरि 5 खां 8 सालनि ताईं आहे। जूनियर कैटेगरी में 4 पोएम्स आहिनि, 4 सिंधी बैत आहिनि ऐं सीनियर कैटेगरी में बि 4 सिंधी बैत आहिनि। जूनियर कैटेगरी जा 4 बैत आहिनि, हिकिड़ी हुई बानी, मोटू राम, मुंहिंजी नानी, वारे तारा। इन्हनि 4 पोएम मां ॿार खे काई बि हिकु लर्न करणी आहे। उन ई सेम तरह सां सीनियर कैटेगरी में आहिनि बांदरमल जी छटी, चैन मुंदुनि जो राग, झिरकी ऐं राजा कंहिंथे अंब। हाणे इन 4 पोएम मां ॿार खे हिकु ई पोएम लर्न करणी आहे। हाणे एक्चुअली पेरेंट खे करिणो छा आहे, ॿार खे इहा पोएम लर्न कराइणी आहे। उच्चारण ते, प्रोनंसिएशन ते ज़्यादा में ज़्यादा ध्यानु ॾियणो आहे, उहो इम्पॉर्टेंट आहे। ॿार खे लर्न कराइणो आहे। अगरि विथ एक्शन आहे त ॾाढो सुठो ऐं सुठे ड्रेसअप में सुठा प्रॉप्स वग़ैरह सूटेबल पोएम सां सूटेबल प्रॉप्स यूज़ करे अगरि ॿार उहा पोएम लर्न करे उनजो वीडियो कढियो वेंदो त ॾाढो बढ़िया। ऐं पोइ उहो वीडियो तव्हांखे अपलोड करिणो आहे। हाणे किथे अपलोड करिणो आहे, sindhisangat.com ते तव्हांखे अपलोड करिणो आहे। जीअं ई तव्हां हिन ऐप ते वेंदव त तव्हां हिकु मेन्यू पॉपअप थींदो, हुन मेन्यू में तव्हांखे हिकु लिंक मिलंदी। लिंक में फॉर्म आहे जेको ॿार जी सॼी इंफॉर्मेशन हुन में तव्हांखे भरणी आहे ऐं इहो वीडियो अपलोड करिणो आहे। हाणे इहे वीडियोस तव्हांखे मिलंदा किथे किथे न इहे पोएम्स विथ लिरिक्स। त इहे पोएम्स आहिनि 2 जॻहियुनि ते। हिकु आहे लर्न सिंधी मोबाइल ऐप, ठीकु आहे, ऐं ॿियो आहे www.sindhisangat.com। इते तव्हांखे इहे पोएम्स मिली वेंदियूं। त डियर, इहो हाणे वेकेशन जो बि टाइम आहे त ॿारनि खे, पेरेंट्स खे सफिशिएंट टाइम आहे। तव्हां ॿारनि खे इहे पोएम्स लर्न करायो, उन्हनि जी बहितर में बहितर प्रैक्टिस वठो ऐं उन्हनि खे हिन पार्टिशन में, इन पोएम जी कॉम्पिटिशन में पार्ट वठायो। ईअं करण सां ॿार जो नालो रोशन थींदो, तव्हांजो थींदो, सिंधियत जो नालो रोशन थींदो। ऐं न सिर्फ़ु एतिरो बल्कि एॾियूं वॾियूं वॾियूं प्राइज़िस बि आहिनि। त छो न ॿार इहो पार्ट वठनि ऐं वेकेशन जो टाइम आहे उनजो सुठो यूटिलाइज़ बि करे था सघनि। त मैक्सिमम में मैक्सिमम ॿार पार्ट वठनि, इहा असांजी तव्हांखे रिक्वेस्ट आहे। जय झूलेलाल।